जिनकी बातें सुनिए, उनका कहना है कि गुज़श्ता रात 9 बजे से उनके मुख्य जहाँ चौक पार्क में जो है हमारा जो जवान बात करने गया था, तो वहाँ पर जो है नामालूम मुसल्लह अफराद ने उसको बेदर्दी से कत्ल कर दिया है और अभी तक जो है उसके कातिल गिरफ्तार नहीं हो सके। बार बार तव्हांखे ॿुधायां लालबाग ते बीठो हुजूम में असां 4 ॾींहं तव्हांखे चइनि ॾींहंनि में असांखे ज़ाहिर गिरफ़्तार कयो 4 ॾींहं खां पोइ असां हिन रोड ते वरी वेहंदासीं असां तव्हांखे वरी वेहंदासीं ज़रूरत न पवंदी ऐं असां बिल्कुलु इन ते कमु कयूं था अला कंदो इन तव्हांखे वरी दुबारा रोड ते अचण जी ज़रूरत न पवंदी इन खां पहिरीं शयूं क्लियर थियनि ऐं तव्हां सां जेकी शयूं हिन महिल थियूं उहो तव्हांखे नॉलेज में आहिनि आलमबाग सां शेयर कयूं तव्हांखे बि ॿुधायो हूंदो ॾिस कुझु शयूं मीडिया ते ॿुधाइण जहिड़ियूं आहिनि अला कंदो इन ते नाइंसाफ़ी अला कंदो क्लियर थी ठीकु आहे न भाउ तव्हां परेशान न थियो तव्हांजो कोन आहे हीअ सम्झ तव्हांजो नंढो न आहे इहो असांजो सॻो भाउ अदा खे ख़बर आहे तव्हां सां ज़ाती तालुक सां गॾु गॾु असांजी इंसानी इहा ज़िमेवारी आहे इन शइ खे असां क्लियर कयूं ऐं जेतिरो जल्द खां जल्द क्लियर कयूं ऐं सो अला कंदो 4 ॾींहं खां पहिरीं बेहतर आहे बाक़ी जीअं नथो त पोइ बि शयूं परे खुलियो पिया रोड गुंडागर्दी दहशतगर्दी मारा मारी दहशतगर्दी गुंडागर्दी सचो सावरते पुलिस से